माण्हू मां गुमराही निकिरे, माण्हू मां शिरक ख़तम थिए, माण्हुनि जी दुनिया बि ठहे त माण्हुनि जी आख़िरत बि ठहे। पर ॻाल्हि यादि रखो, हिन कमनि जे अंदरि हिकिड़े हथ जी ताड़ी न आहे लॻंदी। हिन कम जे अंदरि जेकॾहिं असां में माली ताव करण जी हिमत कोन्हे, असीं ज़ुबानी ताव कयूं। जेका मजलिस अॼु क़ाइम थी आहे, इन जो मक़सदु बयानु कंदुसि। सन 2000 खां पहिरीं जेको असांजो इलाइक़ो आहे, यूसी सोबियार ऐं यूसी सोबियार में बिलख़ुसूस देह मेरना था। इन में हालत ये हुई जो नाले मातर कोठन में मस्जिदूं हूंदियूं हुयूं, पर मस्जिद जो नमाज़ी किथे हिकिड़ो, किथे ॿ, किथे टे, ऐं कई जायुनि ते मस्जिदूं तो हूंदियूं हुयूं पर मस्जिदनि में अज़ान न ईंदी हुई। ऐं केतिरियूं अहिड़ियूं जायूं हुयूं जिते ॻोठ मुस्लमाननि जो, ज़ात मुस्लमाननि जी, पर मस्जिद हिकिड़ी बि न हूंदी हुई। अल्लाह सुब्हानहु व तआला पंहिंजो फज़ल ऐं करम फरमायो, असांजी बिरादरी में मुंहिंजे मुताबिक़ 3 माण्हू हिकिड़ो मुंहिंजो मामू पुराणो नालो रसूल बस मौजूदु नालो आबिद अरबाब साहिबान रहंदा हुआ, उतां पढ़ाई करण हदीस जी आया, पर विचोला माण्हू ख़ासि इल्मु हुजे दीन जो, अहिड़ी का ॻाल्हि कोन हूंदी हुई, पर जेको इल्मु हूंदो हो उन मुताबिक़ पढ़ाईंदा हुआ, पढ़ाईंदा हुआ। ॿियो माण्हू असांजी बिरादरी जो साईं हाजी दरिया ख़ान साहब, जैसे मौसम है उन जो बोर्ड से परे डाको सभी समय जा साइंस चंद क्लास में पढ़ने वाली ले जाए कोर्ट में अकेला वाए आए तो मस्जिद में अजान आए कि ना है तो 4 महीना में आया बस में आया क्यों मानो साजी बिरादरी जा साईं हाजी मोहम्मद खान समय जो पीरियड अकेलो मानो कोर्ट में नमाज वाए बस ये पोजीशन है। असांजे इलाइक़े जी जेका पोजीशन हुई, अल्लाह से रहम फरमाए, इहा हुई जो असां 1996 में मिडिल पास कयो। उन साल 95 या 96 जी ॻाल्हि आहे, मींहं तमामु घणा पिया हुआ, एतिरा मींहं पिया हुआ जो असीं असर सूरत ते जॾहिं परे स्कूल हो मालिया पढ़णु वेंदा हुआसीं त डरणु थींदा हुआ, पोइ पासा दे करे वठींदा हुआसीं या डर टिपी वठींदा हुआसीं। इहा हालत थी हुई बरसातनि जे अंदरि। त ॻोठ जो हिकिड़ो दलाल हो, उहो आयो चईं फलाणो माण्हू जेके फलाणे क़ौम जेका आहे, फलाणी ज़ात जेका आहे, उहो ज़ात जो नालो नथो वठां, मुस्लमान ज़ात आहे, उहो चवनि पिया त नऊज़ बिल्लाह जेको वॾो अल्लाह हो उहो फौत थी वियो आहे। हां वॾे अल्लाह जा जेके पुट आहिनि उन्हनि खे ख़बर पवंदी पए त मींहं खे बंदि कीअं करियूं, केड़ो माना कलमा कुफर है नऊज़ बिल्लाह। माना इलाइक़े जी जेका अक्सरियत हुई उन जो हाल इहो। अल्लाह सुब्हानहु व तआला पंहिंजी रहमत सां ज़हन में इहा ॻाल्हि विधी त माण्हू क़ुर पाक पढ़णु बग़ैर मरी वियो त पुछाणो थींदो ऐं माण्हू छा जवाबु ॾींदो। सिर्फ़ु इहो सवाल ज़हन में पियो, जंहिंजी बुनियाद ते मदरसे जी नियत कईसूं ऐं साईं दरिया ख़ान साहब खे ख़ैर था फरमाए, उन माण्हू किरदार अदा कयो। असांखे डायरेक्ट मदरसा तहरीम क़ुरान हदीस गुमनाबाद ॾसी कोन, बल्कि ॿिए नंबर ते साईं अनवर साहिड़ खे ख़ैर था फरमाए, जंहिंखां ख़त लिखायूं। साईं अनवर साहिड़ जो ख़त अञा ताईं मदरसे जे रिकॉर्ड में मौजूदु आहे। साईं ख़त लिखी ॾिनो त ही माण्हू इस्लाम खां परे आहिनि, हिन में इस्लाम जो को शुरू कोन्हे, अवां दाख़िल आहे। साईं स्पेशली पंहिंजे किराए ते माण्हू मोकिलियो, असांखे उते छॾे आया। साईं दाख़िला थिया मदरसे में, ऐं इहो मदरसो, इन मदरसे असांखे
समझो ये तो सब कुछ वाला दीन असा के मदरसा तालीमुल कुरान वाला दीन असा रंगे नाजरा पढ़न गया नाजरा पूरी कौन कैसे 28 से पर महफूज कयो ज़हन ठहियो अरबी पढ़न लगी वियासीं असांजे गोठ में जेका सारी रात घर पट्टी कोने पर पट्टी जे छोकरा जिन मां के हाफिज आहिनि के आलिम आहिनि हर घर मां घट में घट हिकिड़ो ॿार जिन त 4-4 5 ॿार हाफिज आहिनि आलिम आहिनि अल्हम्दुलिल्लाह उन खां पोइ साईं मोहम्मद समझो हाफिज़ अल्लाह ताला साईं जो पोटो यासीन साईं मोहम्मद है वक्त इंतहाई नौजवान है साईं दया खान जी कोट में छोकरो लगतो अब्दुल लतीफ साजे जो कोई सिस्टम है को घर में इन्हीं जो वो कैंप्स रुकन आए असारे कोड़े छोकरा का अर्थ ना होता मुझे बाहर तकरीबन का सुनानो था साईं दारो करायो पर ना सवाए काफी छोकरा हाफिज इकबाल आए हाफिज वफार आए अरे मामूद जलाल आए खास फेलो आए काफी छोकरा ने अल्हम्दुलिल्लाह वही जे बस आए किथे लोग हैं मतलब दीन से वाबस्ता है दीन की तबलीग में कोई इमाम आए कोई खतीब आए पहले कम से आए पर जेके कई अड़ा छोकरा पढ़ी कोन सकिया 10 साल 4 साल मदरसे में लगा वापस आया कोई बादशाह कालिम सा नमाज़ पाबंद अल्लाह जो शुक्र है और फजल करम है तो मतलब यो दीनी इदारन की बरकत से अल्लाह सुब्हानहू व तआला असा के पंहिंजे दीन जो फहम देनो जो फकत अल्लाह जो फजल करम है असी पढ़ने वाला पढ़ाने वाला मानो पंहिंजे इलाइके में तबलीग के कयो जरे गीत करे चो तने गोठे में जिक्र लगायो करे हन गोठे में वरी साल ते माने गाल सर थे छा करो पर मदरसा काई के करे पान पंहिंजो गोठ जो मदरसो रण में आचार आयो देखो के कजे नहीं सोची दे 2 साल लगी जाए को बिस्मिल्लाह करे काम शुरू करो सो हिन वक्त अरना कोठन में जेके सिर्फ असा जे कोठे बुलाए कोने उनन मां के जो ताल्लुक को मदरसो कलोई के विच आहे त को मदरसो मिट्टी का उत्तर तरफ आए त को ओभर तरफ आए त को ओलह तरफ आए उते अल्हम्दुलिल्लाह सिर्फ मदरसा कायम न जाए बल्कि जे कोठ में मस्जिद जो 100 साल था राइट मुसलमान पर मस्जिद बुनियाद कोन उते अल्हम्दुलिल्लाह कई मस्जिदूं तैयार कराई वई आहिनि इन्हीं में बुनियादी किरदार असांजे भाउ वापस शुक्र जो आहे अल्लाह ताला जे फरागत खां पोइ 3 साल साईं अब्दुल इब्राहिम अल्लाह ताला जी जेर निगरानी तदरीस की उन खां पोइ कुर्बानी ॾेई करे हिते आया चंद ॾींहं हिते पढ़ायूं रूम जे अंदरि बसा रखा उन खां पोइ वधीक मसरूफ़ थी विया ॿारनि जा मदरसा ॿारनि में उनजो विज़िट आहे क़ुरान कलाम सां मुलाक़ातूं उन्हनि खे तरबियत असांजो भाउ अल्लाह साईं जी हिफ़ाज़त फरमाए एॾो मज़बूत ज़हन जो माण्हू आहे जो मोटरसाइकिल ते बिटन मां ईंदो आहे कई दफ़ा धक्का ॾींदो आहे रातिनि जो वञो था अंधारे में का पैदा वञो था मोटरसाइकिल ते वञो था को एक्सीडेंट आहे को मसलो आहे पर हू परवाह न आहे ऐं पूरी टीम ने करंदी आहे सभु माण्हू शी आहिनि अल्लाह जो सभई पंहिंजे वसाइल कम कर पिया इहो महज़ अल्लाह जो फज़ल ऐं करम आहे ऐं असांजे बुज़ुर्गनि जी हौसला अफ़ज़ाई असांजे साथियुनि जो साथ आहे जंहिंजी बुनियाद ते इहो कमु हले ऐं उन कम जे नतीजे में हीअ जो प्रोग्राम थियो आहे असां इहो सोचियोसीं त हाणे जेके ॿार नाज़रा क़ुरान करीम पूरो कनि पिया अल्हम्दुलिल्लाह उहे ॿार वरी माहौल में साॻी माहौल में जुड़नि था का तरक़ी नथी थिए कोशिशि कयूं त हर ॻोठ में को हाफ़िज़ आलिम पैदा कजे जेको तयार थी पंहिंजे ॻोठ खे मुस्तक़िल बुनियाद ते संभाले उन ई नियत सां भाउ हिते 60 महीना अॻु मोहतरम फज़ीलतुल शेख असांजा मोहसिन ऐं इहा ॻाल्हि बग़ैर देर जवाब त असांजा वॾा आहिनि उन्हनि वालिद आहे असांजी हुन सां अल्लाह करण मोहब्बत आहे ऐं असां यकीन कयो लहू पवंदा जेके असां सां मोहब्बत कोन था अल्लाह पाक असांजी इहा मोहब्बत क़बूल फरमाए ऐं क़यामत जे ॾियारे असांजी निजात जो बाइस बणाए त ॻाल्हि कयूं पई त उन सिलसिले खे मुस्तहकम करण जे लाइ हिते साईं जो प्रोग्राम थियो उनसां इफ़्तिताह थियो हिते कमु हले पियो अल्हम्दुलिल्लाह 30 ॿार मुस्तक़िल राइशी आहिनि असांजो प्यारो दोस्त
असां वटि को मुलाज़िम कोन्हे ये के उलमा हूंदा आहिनि उलमा हुफ़ाज़ ऐं क़ुराई मुलाज़िम हूंदा आहिनि ही माण्हू ही मानदार हूंदा आहिनि कारी अताउल्लाह भूत ऐं साईं जा असां भाई भाइटा पढ़ंदा आहिनि कदर कंदा ऐं बराबर में भूत पंहिंजी ज़बान में भूत न आहिनि के इजाज़त वारी शइ साईं अताउल्लाह भूत साहब हाफ़िज़हुल्लाह जेके रूह रवा आहिनि अल्हम्दुलिल्लाह 24 कलाक ॾेई करे ॿारनि ते पूरी महिनत कनि था उन्हनि जा नतीजा अल्हम्दुलिल्लाह शुरू थी विया आहिनि इंतिहाई महर तइलीम हले पई पर वसाइल तव्हां ॾिसो हिते आङिरियो अची वञो वसाइल कुझु कोन्हे हथे ख़ाली कमु शुरू कयो अथसि अल्लाह जी मदद सां उन्हनि जी रहमत सां सादगी सां कमु हले पियो अल्लाह में पुर उमीद आहियूं त ही इदारो इंशाअल्लाह अज़ीज़ ही असांजे इलाइक़े जी कुंड पुर्च ताईं हिदायत ते नूर जा किरण पहुचाईंदो ऐं जेका गुमराही आहे या ख़तम थींदी ऐं अल्लाह गवाह आहे नीयत सिर्फ़ इहा दुआ बि आहे हथे ख़ाली कुझु कोन हो तॾहिं दुआ इहा हुई अल्लाह असांजे ज़रिए जे दीन जे पैगाम खे कुंड पुर्च ताईं पहुचा अल्लाह सुभाणे व तआला उहे दुआऊं ॿुधियूं आहिनि उहो कमु हले पियो उन जो बुनियाद जेको रखण लाइ अॼु मोहतरम ऐं मुकर्रम मौसम डॉक्टर अब्दुल हफीज़ समू साहब हाफ़िज़हुल्लाह तआला पूरे वक़्त हयाती सही मोहम्मद अली नौड़ी मेरे हदीस तरपाकर हाफ़िज़हुल्लाह असांजा मोहतरम उस्ताद हज़रत शेख साईं मोहम्मद तोइली हाफ़िज़हुल्लाह तआला साईं अबू अनस साहब हाफ़िज़हुल्लाह तआला साईं ज़ियाउल्लाह अली साहब हाफ़िज़हुल्लाह तआला ऐं ॿिया कई उलमा किराम में प्यारो दोस्त अब्दुल जब्बार अज़हर हाफ़िज़हुल्लाह तआला असबाब काफ़ी दोस्त आया साईं इमामुद्दीन जुनैद साहब हाफ़िज़हुल्लाह तआला साईं गफ़ार साहब हाफ़िज़हुल्लाह तआला कई दोस्त ॿिया उलमा किराम मुफ़ाद वेठा आहिनि दोस्त साथी सभिनी साथी जी मौजूदगी में इंशाअल्लाह जी असां बयान रखंदासीं मक़सूद तव्हां ॿुधी चुका आहियो मक़सूद आहे त अल्लाह जे दीन जो कमु थे न का कसर आहे न का को मफ़ाद आहे न में का को वोट वठण जी नियत आहे कुझु बि कोन्हे फ़क़त नियत इहा आहे त माण्हू मां गुमराही निकिरे माण्हू मां शिरक ख़तम थिए माण्हुनि जी बुनियाद ठहे त माण्हुनि जी आख़िरत बि ठहे पर ॻाल्हि यादि रखो हिन कमनि जे अंदरि हिकिड़े हथ जी ताड़ी न आहे लॻंदी हिन कम जे अंदरि जेकॾहिं असां में माली ताउन करण जी हिमत कोन्हे असीं ज़ुबानी ताउन करियूं असीं अची करे इन बचनि जी इन उस्तादनि जी हौसला अफ़ज़ाई करियूं हौसला अफ़ज़ाई ऐं पाण ॿिए हुनजे हवाले सां तव्हां पहिरीं बि साईं ॿुधी चुका आहियो साईं इलाही सारी ॻाल्हियूं अहिड़ियूं कयूं आहिनि जेके मुंहिंजे दिल ऐं दिमाग़ में साल खां हलंदियूं हुयूं त अहिड़ो सेमिनार मुनक़िद थिए जंहिंमें सोशल मीडिया जी इफ़ादियत उनजे तरीक़ा इस्तेमाल उनजो हिकिड़ो पावर शो ऐं उनमें मुंहिंजे जेके असरात आहिनि उनजे हवाले सां को प्रोग्राम थिए पर साईं ख़ुलासो करे चुको आहे उन मथां वरी को मौक़ो इंशाअल्लाह बयान कंदासीं असुल मक़सूद इहो आहे त अल्लाह जो दीन आहे इन में असांखे पंहिंजा तव्हां पहिरीं थियणो आहे या अय्युहल्लज़ीन आमनू कूनू अंसारल्लाह कमा क़ाल ईसा इब्न मरियम लिल हवारियीन वल अंसारी इलल्लाह अल्लाह फरमाए थो ऐ मोमिनो तव्हां अल्लाह जे दीन जा मददगार थियो अल्लाह जे दीन जा मददगार थियो कीअं कमा क़ाल ईसा इब्न मरियम लिल हवारियीन वल अंसारी इलल्लाह जीअं ईसा इब्न मरियम पंहिंजे सहाबा खे चयो तव्हां कहिड़ा आहिनि जेके अल्लाह जे दीन जे कम में मुंहिंजो साथ ॾींदा क़ाल अल हवारियून नहनु अंसारुल्लाह सहाबा चयो साईं ईसा अलैहिस्सलाम असां तव्हांजा साथी आहियूं जिते तव्हां वेंदा उते हलण लाइ त जेकॾहिं जंहिंमें माली ताक़त अल्लाह ताला ॾिनी आहे उहो माल ख़र्च करे जंहिंमें माल ख़र्च करे ताक़त कोन्हे उहो जमात में शरीक थिए जंहिं जेको परे रहे थो जमात में शरीक जी हिम्मत कोन्हे उहो जलसे में शरीक थिए जंहिंमें जलसे में शरीक थियण जी हिम्मत कोन्हे उहो ज़ुबानी तौर ते ताउन करे इहो ज़ुबानी हिकु कलमो हिकु लफ़्ज़ हिकु ख़त करे करे माण्हू जे लाइ आख़िरत जो ज़ख़ीरो बणी वेंदो आहे ठीक तरगीब दाऊदीन ये साईं तरगीब ॾियारी किरदार पेश कयो असां के माण्हू मदरसे में छॾियो असां कंहिंखे मदरसे में पढ़ाईंदासीं कंहिंखे वठी ईंदासीं हिकु मुफ़्त ख़र्च थींदो को ॿार तव्हांजे चरण ते आयो को पढ़ी वियो हाफ़िज़ थी वियो पूरी ज़िंदगी जा अमल तव्हांजे नामा अमाल में बि लिखिया वेंदा तंहिंजे करे ही अहिड़ा कम आहिनि जेकॾहिं हिनजो साथ निभाईंदासीं त आख़िरत बि ठहंदी दुनिया बि ठहंदी पर जेकॾहिं मुख़ालफ़त कंदासीं तॾहिं अल्लाह ताला जे दीन जो कमु कोन रुकबो ही हलंदो रहंदो
अल्लाह के दीन जो कम असा न कदासी अल्लाह ताला दीन के दुश्मन खां बचाए को मिल सके इन अल्लाह युय्यिदु हादा दीन बिरजुल फाजिर अल्लाह इतने चाहे पंहिंजे दीन जो कम के फाजिर ऐं फासिक माण्हू आड़ी जो बढ़ी सके तो इन मिसाल मौजूद है गैर मुस्लमान अल्लाह ताला के दीन के अंदर पंहिंजो हिस्सो विधो आहे तमाम लुगात हदीस ना ॾिसो उनखां सवाइ तमाम काफ़ी तव्हांजो बाप कंदा उनखे शाइरी हूंदी गैर माण्हू आहे उन्हनि अल्लाह जे दीन जी हक़ानियत ते शाइरी कई आहे किताब लिखिया आहे आर्टिकल लिखिया आहे तो मुंहिंजा वाइदो जेकॾहिं पाण मदद न कई त अल्लाह मदद कंदो उनजो वाइदो आहे अल्लाह पंहिंजे दीन खे वजूद में रखंदो पर जेकॾहिं पाण मदद कई त पंहिंजो पाण फ़ाइदो ॻोल्हियूं था जे न कईसूं त लिबरल बोले त हू घणी वेठा का ॻाल्हि कोन्हे को फ़र्क़ु कोन पवंदो पर नुक़सान पाण पंहिंजो कंदासीं तंहिंजे करे ज़ुबानी कलामी माली हर लिहाज़ सां असांखे पाण में भाइती रहणो आहे अल्लाह जे दीन जे कम में हिकु जो अंसार हिकु जो साथी थी रहणो आहे ताकि अल्लाह जे दीन जो हलंदो रहे असां मरी वेंदासीं पर अल्लाह जे दीन जा जेके मरकज़ आहिनि जे क़ाइम रहंदा हितां खां फ़ाइदो थियण वारा हाफ़िज़ आलिम जे क़ाइम हूंदा सदका जारिया बणजी करे ता क़यामत असांजे नामा अहवाल में जेके ईंदियूं रहंदियूं अल्लाह पाक फरमाए ऐं वरी मोहतरम डॉक्टर साहब ऐं अचल ईंदड़ साईं जेके असांजा महिमान गिरामी आहिनि सभिनी जो तहे दिलि मशकूर आहियां वक्त की किल्लत जे करे फजीलत शेख उस्ताद मोहतरम साईं मोहम्मद साहब तोयदी अल्लाह ताला के से आरिफ हज़रत साहब अल्लाह ताला के ॿिया जेके उलमा कराम आहिनि उन्हनि खे टाइम न मिली सघियो मदद खां आहियां जिन उलमा कराम जा नाला नोट सघियो आहियां उन्हनि खां मदद खां आहियां साईं अहमद साहब जो तर्जुमान तर्जुमान आया आहिनि साईं शौकत साहब साईं गुलाम साहब उन खां सवाइ ॿिया दोस्त जेके आया आहिनि कई सौ दोस्त साथी शागिर्द आया आहिनि सभिनी खे अल्लाह ताला ख़ैर फरमाए तव्हां अल्लाह जे दीन जी ताईद लाइ हिन प्रोग्राम में शरीक थिया जज़ाकुमुल्लाहु खैरा व बारक फीकुम हाणे इंशाअल्लाह अखर तरफ हलूं था गली क्रॉस करे साम्हूं में प्लाट आहे उते साईं जन जे तव्हां जे सरबार सां इंशाअल्लाह मदरसे जो गुज़ारिश वञे थो अल्लाह पाक सभिनी खे ख़ैर फरमाए